Assalamu alaikum. This is Abdurrauf. Welcome again. अॼु असां सिंधी जा मोस्टली इम्पॉर्टेंट MCQs पढ़ंदासीं. इहो असांजो लेक्चर नंबर 7 आहे. असां पहिरियां 6 लेक्चर रिकॉर्ड करे चुका आहियूं. पहिरियों सुवालु आहे त डॉक्टर होतचंद मोलचंद गुरबख्शाणी असुल हैदराबाद जा हुआ. ॿियों सुवालु आहे त डॉक्टर होतचंद मोलचंद गुरबख्शाणी सिंध जो पहिरियों PhD होल्डर हो. PhD होल्डर आलिम हो जंहिं पहिरियां PhD कई. पहिरियां डॉक्टर गुरबख्शाणी सिंध जो पहिरियों वाहिद शख़्स हो जंहिं PhD कई. टियों सुवालु आहे डॉक्टर गुरबख्शाणी 1928 में लंडन यूनिवर्सिटी मां अंग्रेज़ी शायरी में तसवुफ़ जे उनवान ते PhD कई. ॿियो असांजो सुवालु आहे त डॉक्टर गुरबख्शाणी तारीख़ी नावल नूरजान लिखियो जॾहिं त ख़वाजा मोहम्मद ज़मान ते लवारी जा लाल नाले तहक़ीक़ किताब लिखिया. लवारी जा लाल ऐं नूरजान इहे मोस्टली ॿ इम्पॉर्टेंट किताब आहिनि डॉक्टर गुरबख्शाणी जा. इहे मोस्टली असांजा SST टेस्ट में बि क्वेश्चन अची सघे थो. ॿियो सुवालु आहे डॉक्टर गुरबख्शाणी ते डॉक्टर गुरबख्शाणी जी अहम अदबी कारनामनि में शाह जो रिसालो 3 जुल्दनि में तरतीब ॾिनो, शाह जी सवानिया ते मुक़दमा लतीफ़ी लिखियईं ऐं शाह जी रोमनाई कहाणियुनि ऐं किरदारनि ते रूहे रिहान किताब लिखियईं. असां हिन मां कुझु जेके अहम इम्पॉर्टेंट MCQs आहिनि उहे कंदासीं जेके टेस्ट जे हिसाब सां अची सघंदा. बाक़ाया असां लेफ्ट कंदासीं. हाणे असां हलूं था मौलाना दीनमंद वफ़ाई ते. मौलाना दीनमंद वफ़ाई तालके गढ़ी यासीन जे ॻोठ नबी आबाद जो वेठल हो. मौलाना दीनमंद वफ़ाई हिकु मज़हबी आलिम हो. संदसि मशहूरु किताबनि मां लुत्फ़ लतीफ़ी, शाह जे रिसाले जो मुतालो ऐं तज़किराए मशाहिर सिंध शामिल आहिनि. असां हाणे हलंदासीं भेरूमल महरचंद अडवाणी ते. भेरूमल महरचंद अडवाणी जेको हैदराबाद जो वेठल हुयो ऐं भेरूमल जी अदबी कारनामनि में लतीफ़ी सुर, क़दीमी सिंध, ग़रीब लुग़ात ऐं पहाकनि जी पीढ़ किताब शामार थियनि था. इहे हुया असांजा कुझु इम्पॉर्टेंट MCQs हिन पेज में. अॻिना असां